अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी एक ज़बरदस्त तव्हांखे नई अपडेट ॾींदा हलूं। नई किस्त जी जेका किस्त हाणे अचण वारी आहे, छा इन में मीर वाकई हाणे पुलिस जे हथां पकड़ियो वेंदो? ज़ख़्मी थियल आहे या वरी पुलिस जॾहिं मूंसां वारा मीर जो इलाज कराइण जे लाइ वठी वेंदा, पुलिस सभिनी खे पकड़े वठंदी या वरी हू उते इलाज कंदा मीर जो? छा अचण वारी किस्तनि में दोस्तों नवाब खान हाणे वरी छा शेर अली ऐं जेको आहे सिजावल जे लाइ कहिड़ो फाहो ठाहियूं वेठो आहे? दोस्तों सॼी कहाणी ॿुधायां थो तव्हांखे इन वीडियो में। दोस्तों मां कल्ह वारी वीडियो में तव्हांखे वाज़े करे ॿुधायो त मीर पकड़ियो, मीर खे जेको आहे पोयों लॻंदा नवाब खान जा माण्हू, पुलिस लॻंदी ऐं गंद थींदो ऐं वक़्त खे सुखियो जेको आहे न मीर बि कोन छॾींदो ऐं मीर खे जेको आहे वक़्तु वठी वञण बि कोन ॾींदा पुलिस वारा। ईअं ई थियो। हाणे तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, अचण वारी किस्त में त ज़ख़्मी खे जेको आहे पुलिस गॾु हूंदी आहे, नेठि निकिरी वेंदो आहे मीर उन्हनि खां, वञी पुॼी वेंदो आहे जेको आहे सिधो मूसा वारनि वटि ऐं मूसा वारा जेको आहे मीर खे वठी करे दोस्तों वेंदा आहिनि, इलाज पाण कंदा आहिनि, उते कोशिशि कंदा आहिनि ऐं शहर ॾांहुं सम्झी वेंदा आहिनि असां वेंदासीं त पुलिस रस्ते रोक कंदी। पोइ बि जेको आहे दोस्तों पुलिस जेको आहे रस्ते ते बीहंदी आहे नवाब खान जे चवण ते, मन काथे मूसा वारा मीर खे जेको आहे इलाज लाइ वठी अचनि ॿाहिरि। इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों, जेका किस्त हाणे अचण वारी आहे इन किस्त में दोस्तों ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि। इहो हाणे पप्पू वारो जेको सिलसिलो शुरू थियो आहे, हाणे शेर अली ऐं सिजावल इन ते बि विढ़ंदा। इहो त पप्पू जेको आहे इहो केॾांहुं वियो ऐं सिजावल चवंदो मुंहिंजो हीउ दुश्मन आहे, लाला सां मिली साज़िशूं इन कयूं हुयूं ऐं शेर अली चवंदो हीउ मुंहिंजो माण्हू आहे। ऐं नवाब खान बि पप्पू खे ॻोल्हण जे लाइ शेर अली वटि ज़रूरु वेंदो, उन खां पुछा कंदो त पप्पू किथे आहे। इहो नओं करेक्टर आहे। मां तव्हांखे पोइ किस्त ने ॿुधायो त नवां अदाकार बि एड थींदा, हिकिड़ो इहो थी चुको आहे।